वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जी बाकायदा शुरुआत कंदासीं अफ़सोसनाक ख़बर सां। कंबर जे बहराम जे ॻोठ दीनू जो कोठो में बनीगर सिम शाख में ॿुॾी विया आहिनि। ॿुॾी वियल में 12 वरियनि जो अलाह ॾिनो मक्सी ऐं संदसि सोट अब्दुल बासित मक्सी शामिल आहिनि। फौती नींगरनि जा लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, मां सां शेयर करे रहिया आहियूं। कंबर वेझो बहराम जे ॻोठ दीनू जो कोठो में बनीगर सिम शाख में ॿुॾी फौत थी विया आहिनि। ॿुॾी वियलनि में 12 वरियनि जो अलाह ॾिनो मक्सी ऐं संदसि सोट अब्दुल बासित मक्सी शामिल आहिनि। फौती नींगरनि जा लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर खां वाक़िया आगाह करे रहिया आहियूं। बहराम जे ॻोठ दीनू जो कोठो में बनीगर सिम शाख में ॿुॾी विया आहिनि। ॿुॾी वियलनि में 12 वरियनि जो अलाह ॾिनो मक्सी ऐं संदसि सोट अब्दुल बासित मक्सी शामिल आहिनि। फौतियुनि जा लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर हाकिम ख़ास खेली। जी हाकिम, हादसे जे हवाले सां वधीक आगाह कजो। जी बिल्कुल, कंबर जे ज़िले तालके मीरो खान जी यूसी नादराबाद जो ॻोठ है दीनू जो कोट में एक अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है, जिते ॻोठ ॿाहिरां ॿ नींगर 12 सालनि जो अलाह ॾिनो मक्सी ऐं संदसि सोट 10 सालनि जो अब्दुल बासित मक्सी ये घरनि जे भरिसां ॿारहं जेको आहे वाक़ई सिम शाख में वेझंदे ॿुॾी फोती विया आहिनि ऐं वारसनि तरफ़ां जेके लाश जेके आहिनि उहे पाणी मां कढी बर वक़्त जेको आहे त कंबर जी अस्पताल खणाया, जिते डॉक्टरनि जेको आहे त उन्हनि जी फौत थियण जी जेकी आहे उहा तस्दीक कई आहे। उन मौक़े ते यूसी नादराबाद जे ज़िले काउंसिल जो जेको मेंबर आहे फोती ॿारनि जो चाचो अब्दुल जब्बार मक्सी जेको आहे उन आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे उहो चयो त ॿई ॿारड़ा जेके आहिनि मुंहिंजा भाइटिया आहिनि। इहे ॻोठ ॿारहं जेके आहिनि गर्मीअ सबबु सिम शाख में जेके आहिनि वेझंदे ॿुॾी फौत थी विया आहिनि ऐं ॿिन्ही मासूम ॿारनि जा जेके आहिनि लाश जेके आहिनि उहे ॻोठ पहुचण ते जेके आहिनि त उहे घर में कोहराम मची वियो आहे। जी ठीकु आहे हाकिम, वॾी महिरबानी।